हिते वहाँ सां भी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं रतो देर मां, जिथे ख़ानगी मेडिकल सेंटर में इलाज दौरान औरत फौत थी वई। डॉक्टरियाणी ते गफ़लत जो इल्ज़ाम हयो वियो। फौती औरत मुनीरा जो मुड़स रमज़ान जलबाणी संदसि वारिस लाश खणी रतो देरो प्रेस क्लब पहुता एहतजाज कयो वियो आहे। इंसाफ़ जी घुर कई पई वञे। अहम ख़बर वाक़े ॾियूं पिया रते देर मां, जिथे ख़ानगी मेडिकल सेंटर में इलाज दौरान औरत फौत थी वई आहे। डॉक्टरियाणी ते गफ़लत जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। फौती औरत मुनीरा जे मुड़स रमज़ान जलबाणी ऐं संदसि वारिस लाश खणी रतो देरो प्रेस क्लब पहुता एहतजाज करे इंसाफ़ जी घुर कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं, असां सां लाइन ते मौजूद आहे रते देर मां आवाज़ न्यूज़ जी रिपोर्टर पहलवान जोयो। जी पहलवान। जी बिल्कुल, रते दरे में निजी सेंटर है जंहिंजी मालिकाणी आहे डॉक्टराणी, उनजे मुबैना गफ़लत सबबि औरत फौत थी वई आहे। फौत थी वियल औरत मुनीरा ज़ाल रमज़ान जलबाणी जे वारसनि जो एहतजाज करे उन्हनि जे पास रतो दर प्रेस क्लब वादो धरणो हुयो हो। इन मौक़े ते फौती औरत जे मुड़स रमज़ान जलबाणी ॿुधायो त मुंहिंजी घरवारीअ जे पेट में मुअल ॿार हुयो, जंहिंजे निकाल लाइ निजी मेडिकल सेंटर ते खणी आयासीं, जिते डॉक्टराणी खालसा मंगी मौजूदु हुई, जंहिं दिलि जाए ॾींदे चयो त मां इलाजु कयां थी ऐं हिन इलाज लाइ 15,000 अॻुवाट वरिता, पर मुंहिंजी ज़ाल जी हालत बहितर गणती जोगी थी वई, पर डॉक्टराणी असांखे खणण कोन ॾिनी। जॾहिं त मुंहिंजी ज़ाल सेंटर ते ई दम ॾिनो हुयो, बाद में असांखे चयईं त सरकारी अस्पताल खणाए वञे, जिते ड्यूटी डॉक्टर जेकी हुई उन ॿुधायो त औरत जेको आहे 2 कलाक अॻु में फौत थी चुकी आहे। इन ई सिलसिले में जॾहिं डॉक्टराणी सां राब्तो कर्ज़ा में आयल डॉक्टराणी सां राब्तो कयो वियो त हुन ॿुधायो त बिल्कुलु हू मूं वटि आया, पर मां हुननि जी जेको आहे ऑपरेशन खां बिना जेको आहे हुननि जी नॉर्मल डिलीवरी कराए ऐं हुनजो ॿारु जेको आहे निकाल कयो। ठीक है, मुझे मेहरबानी पहलवान जोयो अपडेट करण लाइ।